सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जॾहिं घर जो मुहूर्त कंदा आहियूं कंहिं न कंहिं शुभ कार्य सां, कॾहिं पूजा, कॾहिं पाठ, कॾहिं हवन, कॾहिं यज्ञ, कॾहिं मालिक जी धुन, कॾहिं सिमरन, कॾहिं जाप, कॾहिं सत्संग, त जीअं उन मालिक जी रहमत सदाई असांजे घर जे मथां वसंदी रहे। ऐं बाक़ी जीअं असां सदाई ख़ुशि रहूं। असां घर हिकु दफ़ो बणाईंदा आहियूं, पर जेका थोरी थोरी धूल ॿाहिरों अचे, माना थोरी थोरी सॼियूं ॻाल्हियूं ॿाहिरों खॼी करे अचनि, असां दिमाग़ ते डोली धूल चले, नेगेटिव थी अचे, असां हर रोज़ सुबुह शाम नेम ध्यानु करूं, सच साईं जी रहमत वधी करे उन धूल खे साफ़ करे छॾियो, झाड़ू लॻाईंदा आहियूं ऐं असांजो दिमाग़ ऐं दिलि एतिरा साफ़ रहंदा आहिनि। जीअं दिलि ऐं दिमाग़ बहकंदा आहिनि तीअं असांजे पूरे घर में बहक शुरू थी वेंदी आहे। ऐं पोइ असां ॾिसंदासीं कुझु ॾींहंनि में असांखे पंहिंजो सामान, पंहिंजूं दीवारूं, पंहिंजूं रखियल चीज़ूं, पंहिंजा दर दरवाज़ा, पंहिंजूं छतूं सभु असांखे मुस्कुराईंदे महसूसु थींदियूं। असांखे एतिरो लॻंदो ॼण असांखे एतिरो ख़ुशि आहे, असांजो वाइब्रेशन्स एतिरा बहितर थींदा। असां जीअं घर में दाख़िल थियासीं, ॼण हिकिड़े मंदर में दाख़िल थियासीं त सच साईं जी रहमत सदाई वसंदी पई आहे ऐं त सदाई ख़ुशि आबाद रहंदासीं, सदाई बहितर थी करे रहंदासीं। तंहिंजे करे घर हिकिड़ी असांजी अहिड़ी जॻह हूंदी आहे जिते हक़ीक़त में निफ़रत न हूंदी आहे, थोरी ॿाहिरों ईंदी आहे, उन खे सिर्फ़ु झाड़ू वांगुरु थोरो साफ़ करिणो। जेकॾहिं उहा निफ़रत हुजे आहे त ॾिसूं, जेतिरी बि कंहिंसां निफ़रत हुजे, पर मालिक रहमत करे कंहिंखे थोरो दुख थींदो आहे, असां को बर्दाश्त न आहे कि मतां हिनखे कुझु थिए। असां हुनखे कॾहिं बि पंहिंजो पाण खे विछड़ंदे ॾिसी न सघंदा आहियूं, कॾहिं हुनजे ॿारनि खे तकलीफ़ में न ॾिसी सघंदा आहियूं, कॾहिं हुनजे घर खे तकलीफ़ में न ॾिसी सघंदा आहियूं। भई सदाई ख़ुशि हुजे, सदाई बहितर हुजे, ॿारनि सां जुड़ियो रहे। तंहिंजे करे असांजो घर प्यार ऐं मोहबत जो गहवारो हूंदो आहे, सिर्फ़ु थोरी धूल खे उॾाइणो हूंदो आहे। ऐं उनजे लाइ असां में थोरी ॿुधण जी शक्ति हुजे, थोरी सम्झण जी शक्ति हुजे। जंहिंसां थोरो ॿुधण जी शक्ति आई तो अंदरि मुंहिंजो जेका ई धूल आहे पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदी आहे। छाकाणि त हर हिकु इंसानु जॾहिं बि कोई शिकायत ॿुधाईंदो या ॻाल्हि सम्झाइण जी कंदो, उहो ॿुधाईंदो बि पाण आहे, हल बि पाण ॾींदो आहे। असांखे ॿिए खे ॻोल्हणो कोन्हे पवंदो, इहो बि ॿुधाईंदो आहे हाल छा आहे। जेकॾहिं उनजो हाल सही आहे त ठीकु आहे, न थोरो सम्झाए करे असांखे सिधो करिणो पवंदो आहे, ॿियो कुझु बि घणो कोन्हे हूंदो। ऐं उनजे लाइ असां जो हिकु ॿिए लाइ आदर पैदा थींदो आहे, उहो आदर असांजे ख़ुशियुनि जो बाहिस हूंदो आहे। ऐं उहो आदर हूंदो आहे जॾहिं मर्द खे रवानो कजे मुस्कुराईंदो, ऐं जॾहिं घर में अचिजे त मुस्कुराईंदो। हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे, ॿिए जे कम सां असांजो वास्तो न आहे, हर को पंहिंजो कमु करे। औरत पंहिंजो कमु करे, घर में वञण मोकिलाइण महिल हुनखे मुस्कुराईंदो रवानो करे, ऐं मर्द जो पंहिंजो कमु हुजे अचण महिल मुस्कुराईंदो अचे। ओॾी महिल इहो न ॿिए जो मुंहुं टिकी आहे, असांखे पंहिंजो पाण खे ॾिसणो आहे। ऐं उहा हिकु मुस्कुराहट ॾींहुं ऐं राति खे मुस्कुराहट में बदिलाए छॾींदी आहे, ऐं असां सॼा हई हमरिया भरिया ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदा आहियूं, सदा ई बहितर थी करे रहंदा। सो अॼु जे प्यार भरे मौक़े ते पर सभु गॾु थियूं, उहो मौक़ो हक़ीक़त में घर खे भाग ऐं नसीब सां भरण जो मौक़ो हूंदो आहे। असांजो घर ईअं ई हरियो भरियो हूंदो आहे जीअं सॼा सामान, ऐं असां कॾहिं बि चङियूं चीज़ूं कॾहिं कॾहिं मेरियूं थी वञनि, उन धूल चढ़ियो कढी करे का ॿाहिरि कोन छॾींदा आहियूं। चङियुनि चीज़ुनि खे सिर्फ़ु साफ़ करे छॾिबो आहे। जेका धूल ईंदी आहे, असां धूल खे ॿाहिरि छॾींदा आहियूं, उनजी जॻह ते ॿियो सामान ॿाहिरि कोन छॾाए छॾींदा आहियूं। इन करे चङाइयूं जेके बि आहिनि उहे सभु असांजूं संभाले करे रखणियूं नी, बहितरियूं, प्यार, मोहबत, मालिक जी रहमत, आसीस, उहा सभु नाम ध्यान सां संभाले करे रखूं। ऐं जेको थोरो मूड जी ख़राबी आहे
उन छड़ो धूल खे थोरो ॿाहिरि कढी छॾियो, बसि साफ़ु करे छॾियो। असांखे कढणी धूल आहे, चङाई खे संभाले करे रखिणो आहे, लेकिन उनखे चमकाए रखिणो आहे, थोरो कपिड़ो लॻाए छॾिणो आहे। ऐं जे असां नेम ध्यानु कयूं, असांजो जीवन सदाई सुखनि सां गुज़रंदो ऐं भाग ऐं नसीब एतिरो लॻंदो कि जंहिं कम में हथु विझंदासीं अॻिते ई हूंदासीं ऐं मालिक जी रहमत सदाई वसंदी रहंदी, असां ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं। सो अॼु जे प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उन नाम ध्यानु सिमरन सां जुड़ी करे सदाई असां पंहिंजे घर खे बहकाए करे रखूं।